नाज़रीन, चंबड़ वेझो नसीरवाह जे मोरीअ जी हालत ज़बून बणियल आहे, जंहिं सबबि ॻोठाणनि खे हर वक़्तु वॾे नुक़सान जो ख़दशो रहे थो, पर इख़्तियारियूं ख़ामोश आहिनि। वधीक तफ़सील लाइ पेश आहे अशरफ मंगरियो जी हीअ रिपोर्ट। बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो लाइ त जीअं त चंबड़ जो चंबड़ खे मिलाईंदड़ बि आहे मिसणवदी ऐं मीरवा, ख़ासि करे मीरवा गोचाणी खे मिलाईंदड़ ऐं ॿिया जेके हज़ारे ॻोठ लॻनि था। नसीरवाह जी मोरी जेका आहे उहा बिल्कुलु ज़बून बणियल आहे। उहा मोरी जेका आहे बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था नाज़रीन कैमरा जे अख सां, त उहा जेको तबाह थियल आहे। ऐं मोरी जेका आहे बिल्कुलु केॾी महिल बि धमाके सां हिते हज़ारे जेके गाॾियूं आहिनि उहे उन्हनि जो जेको गुज़र थिए थो। उन खां अलावा चिंची रिक्शा आहिनि, मुख़्तलिफ़ जेके गाॾियूं आहिनि उते उहे जेको हितां अचण वञण जो टंडोलियार आहे या मीरवा आहे, इन तरफ़ अचण वञणु थिए थो। हीअ छा जे करे जो शॉर्टकट रोड लॻे थो ऐं मिसणवदी समेत जेके हज़ारे ॻोठ लॻनि था। ऐं हीअ मोरी कंहिं वक़्तु जेको धमाके सां हीअ मोरी टुटी सघे थी ऐं वॾो ख़दशो आहे त इन में को जानी नुक़सानु थियण जो। ऐं हिन महिल ताईं डिप्टी कमिश्नर टंडोलिया रशीद अहमद ज़रदारी समेत कंहिं जेको इन मोरी ते नोटिस न आहे वरितो। ऐं जेकॾहिं MNA MP ऐं इन जेके टंडोलिया सां लाॻापियल उन्हनि बि इन मोरी ते बिल्कुलु जेको को बि जेको नोटिस न वरितो आहे। जेकॾहिं इन ते को बि जानी नुक़सानु या जो वॾो हिकिड़ो ख़दशो आहे, जेकॾहिं जानी नुक़सानु थियो त जेके आवाम जो इहो चवणु आहे त उनजा ज़िम्मेवार जेको आहे न चूंडियल नुमाइंदा डिस्ट्रिक्ट टंडोलिया जा MNA MP समेत जेके बि चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे इन जा ज़िम्मेवार हूंदा। जी।